लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आया डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि मशहूर ऐं नामियारो सियासी कारकुन चाचो शाहनवाज़ राजभर साहब। असांजूं चाची सां मुख़्तलिफ़ कचहरियूं असां आख़िरी कचहरी में पहुतासीं त हू ख़ैरपुर यूनिवर्सिटी जेका कैंपस आहे उन में पढ़ाई हुन शुरू कई। चाचा हाणे तव्हां ख़ैरपुर यूनिवर्सिटी में पढ़ण लाइ वियो, हाणे उते छा छा कयो तव्हां? पढ़ाईअ जो ॿुधायो, सियासी न। हाणे इन में हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ाहत थिए त पार्टीअ मूंखे इन बुनियाद ते नौकरी छॾाई त तोखे उते वञी सियासी अमल खे मतिलबु वधाइणो आहे, पंहिंजी तंज़ीम खे। छो त सिंधी शागिर्द तहरीक जो मयार हिकिड़ो अलॻि हो। इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त ॿियनि तंज़ीमुनि खां, ॿियनि सियासी जेके शागिर्द तंज़ीमूं हुयूं उन खां सिंधी शागिर्द तहरीक जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि मयार हो, हिकिड़ी अलॻि जदोजहद हुई, अलॻि नज़रियो हो। ऐं उन जे लाइ मूंखे उते जेको आहे मोकिलियो वियो। पोइ BA ऑनर्स 2 साल मूं BA जा कया, 3 सालनि ताईं जेको आहे माना 83 जनवरी 83 में ताईं जेको आहे इहो सिलसिलो हलियो। जनवरी 83 ताईं कैंपस में रहियासीं। डिग्री न मिली छो त अञा रहियल हुई। पोइ उन में जदोजहद शुरू थी वई, वरी जेलनि में हलिया वियासीं। वरी उन खां पोइ बैन लॻा त कहिड़नि कहिड़नि खे जेको आहे फॉर एवर कढणो आहे। छो कढणो आहे, छाजे लाइ कढणो आहे, इहा का बि कोन हुई। पोइ असांखे जवाबु ॾिनो वियो त भाउ तव्हांजो को रिज़ल्ट बि कोन्हे, को पनो, को नालो निशान बि कोन्हे तव्हांजो। पोइवारी कईसीं उते। ऐं ॿियो उन टाइम में इहो छा कयो, कंहिं कयो इहो? ज़िया हुकूमत मतिलबु उन में असांजी यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया शामिल हुई। इंतिज़ामिया बेबस हुई। सिंधी इंतिज़ामिया जेका बि हुई उहा मूं तव्हांखे ॿुधाए पियो त उन में 2 ग्रुप हुया, बसि 2 कैटेगरीज़ हुयूं। या त हू पंहिंजे अताब में आया पे या हुननि कंप्रोमाइज़ कयो पे। अदीब हुआ, दानश्वर हुआ, लेखारी हुआ, सियासतदान हुआ, असांजा ऑफिसर हुआ, पुलिस ऑफिसर हुआ, जेल ऑफिसर हुआ। सिंधी जेको बि हुयो उन में तव्हांखे ॿुधायां थो त उन में उन वटि इहा ॿी विच वारी ॻाल्हि कोन हुई। पोइ तव्हांजे दौर में हमीद सिंधी साहब हो या न? हमीद साहब देर सां आयो। हमीद साहब देर सां आयो। हमीद तमामु घणो पोइ आयो। अच्छा, हाणे तव्हां उते पढ़ियो बिना डिग्रीअ जे? बिना डिग्रीअ जे पार्टी भला अञा आख़िरी सवाल कैंपस। हा न पुछो। कैंपस जा ॾींहं भला आहिनि, कैंपस जूं यादूं। इन वक़्तु तव्हांजी शादी थियल आहे? हा, शादी मुंहिंजी थियल आहे। हा, शादी आहे। कैंपस में कोई इश्क कयव? न। इन पासे भला का इश्क मूं ॿाहिरि कयो न, अवल कैंपस में न, कतन बि न। कंहिं छिकियो तव्हांखे? न वरी का मक़सदु इन पासे ॾे असांजो को ध्यानु हो। ऐं छिक ज़रूरु थी हूंदी। इंसान आहे, हैवान न आहे। ॿुधो न, पर छा त पार्टी ऐं इहे डिसिप्लिन जेके हुया ऐं उन में हलो ठीकु आहे। तव्हां छिक खां बि मरऊब न थियो, पाण बि ओॾो न छिकियो न। उहो असांजो ॿाहिरि वरी जहान घणो हो। उहो ॿाहिरि हो। उते छो गंद कयूं वेही? हलो माना इश्क गंद थोड़ी आहे न। उहो छा त कैंपस जे अंदरि जेके वेठा हूंदा ठोड़ा ग्रुप हिकिड़ो सॾिबो हो असांजो, उन्हनि जो उहो सॼो ॾींहुं छोकिरनि सां वेठा हूंदा। उन में साईं असांजो पंहिंजो अयाज़ गुल साहब। हा, इहो बि इन्हनि जो ॿिया 2-3 इहे न। अयाज़ छा इहो ठोड़ा ग्रुप बाक़ाइदा ठोड़ा ग्रुप टिकण कराई वेठा हूंदा। अच्छा। अयाज़ गुल उन्हनि सां माना उन्हनि जो लीडर? अलॻि लीडर कोन हो, मुंहिंजो दोस्त आहे भलो, नंढड़ो जो आहे, सांवरड़ो या गठूलड़ो। निसार मंगरी असांजूं कचहरियूं थींदियूं सखर में। न ॿिया केरु अयाज़ त हिकिड़ो त सभु अयाज़ में ई आहे। ॿुधो न। अच्छा, नाला खणंदो त न। छा त अयाज़ सां वरी हुजतूं हिकिड़ियूं रहियूं आहिनि न। नंढड़ो हो, अञा हिनखे ॾाढ़ी मुछ बि न आई आहे।
शेख अयाज़ सां मिलण वियासीं पिए त हीउ रस्ते में पकड़िजी पियो, पोइ अयाज़ त कोन हो, पोइ वरी हिन अयाज़ सां असांजी कचहरी थी अञा हिनखे ॾाढी मुछ न आई आहे, पोइ हिन वरी टिकण कराए कम ते लॻी, पोइ हीउ देरि सां आयो, हीउ त हुन में पोइ आयो लेट सां। हाणे तव्हां कैंपस में मूंखे हिकिड़ो हा समाजी सियासी सुवाल जो जवाबु ॾियो, हा उहो हीअ आहे त पाकिस्तान या सिंध में जेके बि लेफ्ट जूं या क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, रहियूं आहिनि, हुयूं, उन्हनि जो यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि में तालीम जे बारे में बहितर ख़्यालु न ॾिठो वियो आहे ऐं घणो करे उन्हनि जा कारकुन वधीक सियासी रहिया ऐं घटि तालीम रहिया। इहा ॻाल्हि सही आहे। हा, इहो छो आहे? इहो छा त मथां खां पॉलिसी जेका हुई, ख़ासि तौर सां जेको मूं या ख़ुदि मूं ऑब्ज़र्व कई इहा शइ, त इहो छा आहे त शागिर्द तबिको जेको आहे इहो टाइम, इहो पीरियड जेको इहो नज़रियाती जंग जो, ऐं नज़रियाती जंग जेका आहे उहा सवाइ इल्म जे नथी विढ़ी सघिजे, ऐं उन में सभु तरफ़ो इल्मु अक़ुलु खपे थो, सवाल थियनि था, ऐं उहे जेकॾहिं नथा अचनि ऐं बहस थींदा हुआ असांजा उते, ख़ासि तौर सां DSF वारनि सां, पंहिंजो इन खां पहिरीं SNSF हूंदी हुई, उन सां DSF त पोइ ठही, देरि सां ठही, पर पहिरीं SNSF हुई, त इहे असांखे बि इहो मूं तव्हांखे जीअं अॻु में ॿुधायो त मोहबत डॉक्टर मोहबत साईं जेको आहे कुर्ब सां उहो करे हुन में पेन विझी हिन पिस्टल में त बाबा इन सां वञी लिख पढ़, पढ़ंदव त तव्हांखे ईंदो। पोइ इहो हिकिड़ो हुयो उते छा त किताब पढ़ाइणु, ऐं इहो रुझान वधी वियो। रशिया खां बि जेका पॉलिसी हुई उहा बि इहा हुई त तव्हां मज़दूर ऐं शागिर्दनि जे तंज़ीमुनि खे मज़बूत कयो। जेको मूं हिकिड़ो डॉक्टर अयूब मिर्ज़ा जो किताबु आहे, जेकॾहिं तव्हां उहो पढ़ंदव त उन में उन जी ख़ासि जेको आहे 24 ऐं 19 वारो टाइम जेको आहे, जेको इंडिया में पंहिंजो हिकिड़ी भरतपुर बग़ावत जेका थिए थी, उन में बि उन खां पोइ बि उन्हनि जी पॉलिसी जेका लहे थी, उन्हनि ज़ोर ॾियनि था त उहा शागिर्दनि में कमु कयो, शागिर्दनि जे तंज़ीमुनि खे बि इहो हिकिड़ो रुझान हो, ऐं इन खां सवाइ ॿियो को हल बि कोन हो। हारी असांजो इलाही मसइलनि में फाथल हो, हारी महाज़ हुआ, मज़दूर आहे, त शागिर्द महाज़ अहिड़ो हुयो जेको मतिलबु घणनि पाबंदियुनि खां आज़ादु हो, नज़रियाती तौरु उनखे अॻिते वधण में सियासी पासो जेको आहे उहो खयों पिए। तालीम वाक़ई उन में घटि रहिजी वई, ऐं ॿियो हिकिड़ो जेको हुयो तालीम वारो, डिग्रियूं ॿियो टियों, उन ते बि इलाही मुंझारा पैदा थिया। मार्शल लॉ हुकूमत जेको आहे उन टाइम में तमामु घणो जेको आहे शागिर्दनि, सिंध जे शागिर्दनि खे तालीमी हिसाब सां तमामु घणो तंग कयो, रिज़ल्टनि में, ॿियनि शयुनि में, त हेॾां ही सियासी जेका हुई जदोजहद इहा तमामु घणी उभरी आई असांजे हिन दौर में। जेको आहे बहारी मज़दूर सां गॾोगॾु उनजो हर अवल दस्तो ॼण त शागिर्द हो। अञा हाणे इन जो लाॻापियल हिकिड़ो ॿियो सुवाल थो पुछां, तव्हांजे बक़ौल त मार्शल लॉ तयारियूं चाहिनि पियूं त असां न पढ़ूं, हा, पॉलिटिकल पार्टियूं पंहिंजे नज़रियाती मामलनि जे करे पंहिंजे कारकुननि खे पियूं चवनि त तालीम खे फ़िलहाल ऐं पंहिंजे नज़रिए खे अॻिते कयो, चवण खां सवाइ अमल त इहो ई, अमल इहो ई हो। अॼु जॾहिं ज़िया बि कोन्हे, हा, ऐं सदी बि तब्दील थी वई, हा, उनखे बि 21 साल गुज़री विया, अॼु तव्हां कंहिं नतीजे ते पहुता आहियो त इहो असां नुक़सानु कयोसीं, फ़ाइदो कयोसीं, जे इहे सभु माण्हू पढ़ी निकिरनि हा, सुठा डॉक्टर, सुठा इंजीनियर, सुठा फ़लसफ़ी, सुठा PhD थियनि हा,
त उहो फ़ाइदो वधीक हो या उन वक़्त में जमहूरी तौर ते जेका स्ट्रगल हुई उन जी ज़रूरत हुई? इहा मुंहिंजे ख़्याल में उहा जमहूरी अॼु जाइज़ो वठो। अॼु आउं इहो वठंदो आहियां, बिल्कुलु हींअर थो वठां। त इहो उन वक़्तु बर वक़्तु फ़ैसिलो हुयो। उन खां पोइ बि असांजा सुठा डॉक्टर, बहितरीनु डॉक्टर, CMC लाड़का चांडका मेडिकल जा, सिंध मेडिकल कॉलेज मां, जेके उन टाइम में एक्टिव हुआ, सरगर्मियुनि में हुआ, सियासी सरगर्मियुनि में हुआ, पर उहे सुठा डॉक्टर साबित थिया आहिनि। मलक जलबाणी तव्हांजे साम्हूं आहे, उहो पंहिंजे फील्ड में अकबर, डॉक्टर अकबर नाइच आहे, डॉक्टर सिकंदर आहे, अहिड़ा कई नाला आहिनि डॉक्टरनि में। जन पंहिंजो मक़ाम पाण डॉक्टर सबूर आहे, इहे काफ़ी नाला विसरी था वञनि। इहे आहिनि, इहे बाक़ाइदगीअ सां जन पंहिंजी फील्ड पाण ठाही आहे। इहे उन वक़्तु सियासत में सरगर्म हुआ बाक़ाइदगीअ सां। डॉक्टर सिकंदर माना लिखंदो, डॉक्टर मोहब्बत हो, डॉक्टर मोहब्बत जे माण्हू जो छा आहे, उहो मौत आहे, केॾी महिल बि अची सघे थो, पर जेकॾहिं अञा बि हुनजी ज़रूरत हुई, पर जेको टाइम उहो रहियो त उन पंहिंजी डॉक्टरी बि कई। उन सां गॾोगॾु हुन पंहिंजी फील्ड लिखण वारी जेका आहे, जेका तमामु ॾुखी फील्ड आहे, उन में बि हुन पाण मल्हायो। भई तमामु सुठा डॉक्टर। वक़्फ़े ते था वञूं, कैंपस जो आख़िरी सुवाल थो पुछां। हुन में अञा साईं जन वेठा आहिनि, साईं जन बि पंहिंजो मक़ाम पाण ठाहियो आहे। इन में बि उन पोयां पस मंज़र जेको आहे, उहो सियासी बसीरत जो आहे, जेका उन टाइम में हुई। डॉक्टर अयूब शेख जेको कुझु आहे, उहो उन वक़्त जे सियासी बसीरत जो नतीजो आहे। कैंपस जी हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी थो पुछां। हाणे तव्हां नज़रियाती तौर ते कैंपस में तव्हांजा नज़रियाती बहस कंहिंसां थींदा, कहिड़ी पार्ट? हा, उते मतिलबु असांजा बहस जेके थींदा हुआ, उहे तक़रीबन दोस्ताने अंदाज़ में सभिनी सां थींदा हुआ। पर ॿियनि जा नज़रिया मिसाल SNS सम्झ में अचे थी, वतन दोस्त ठही उहा त पोइ ठही। ऐं उन टाइम में असांजा जेके पंहिंजो जसाफ जा हुआ, GS सिंध स्टूडेंट फेडरेशन जा, निसार लुंड, गौसबख्श ख़ासकेली, बशीर मलाह, ऐं अहिड़ा कुझु ॿिया हुआ। पर ख़ासि तौर सां असांजे खैरपुर में निसार लुंड तमामु घणो लिखियो पढ़ियो। हा, तमामु घणो। हुनजो पीउ लेजिस्लेटिव असेंबलीअ जो मेंबर रहियो। अॼुकल्ह छा करे? हाणे गुम आहे केतिरनि ॾींहंनि खां। मीर मुख़्तियार टालपुर, असांजे टालपुरनि जो पाड़ेसरी, इहे संजीदा इन्हनि सां बहस थींदा वेही, चांहि ते, मानीअ ते, या मुंहिंजी जॻह ते ईंदा हुआ। जसाफ जा कुझु चूंड पढ़ियल। ॿियो असांजा थींदा सपा वारा, त संगत में पिया हलंदा, चवंदा हुआ जीअं भुटो सभु ॻाल्हि छुट, बसि ठीकु आहे, पाण गॾियल आहियूं। पर बहरहाल सुवाल कंदा हुआ। इलाही बख़्श बांभण वारा हुआ, मोहम्मद अली बांभण, इहे पढ़ंदा हुआ उन टाइम में, या अहिड़ा के ॿिया। पर ख़ासि तौर सां असांजो जेको आहे SNSF जो, उते असां वटि हूंदो गुलाम रसूल सहतो, कॉमरेड गुलाम रसूल सहतो, उहो उन कैंपस में न हो, ॿाहिरि ईअं हलंदो हो, पर हूंदो सदाईं रूपोश हो। तव्हां उन सां बहस उहो ईंदो हो उते इन सां। ऐं पोइ असुल में SNSF जी जाइ ते जॾहिं DSF ठही, ही ज़ाहिर थिया इमदाद चांडे खां पोइ। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं चाचा शाहनवाज़ सां जारी आहिनि, ऐं पाण थोरी साई खां पोइ वरी चाचा सां हाणे ॿिए सफ़र ते हलंदासीं। असां सां गॾु रहिजो।